हिकु ॾींहुं हिकिड़े उस्ताद पंहिंजे शागिर्दनि खे चयो, क्लास में वेठल 50 शागिर्द हुया, उन्हनि 50 शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ रंगनि जा 50 फूकड़ा ॾिना। ऐं उस्ताद शागिर्दनि खे चयो त हिननि फूकड़नि ते हर को पंहिंजो नालो लिखे ऐं पोइ उहे वापसि करे। शागिर्दनि 50 ई फूकड़े ते मुख़्तलिफ़ 50 नाला लिखिया ऐं उस्ताद खे चयोसीं हीअ वठो। उस्ताद हुननि में हवा भरी ऐं शागिर्दनि खे चई त हीअ क्लास में फिटी करे छॾियो। शागिर्दनि क्लास में फूकड़ा फिटी करे छॾिया ऐं उहे फूकड़ा पाण में मिक्स थी विया। पोइ उस्ताद शागिर्दनि खे चयो त हाणे तव्हांखे 5 मिंट ॾियां थो, हर को पंहिंजे नाले वारो फूकड़ो मूंखे ॻोल्हे ॾे। ॾाढो शागिर्दनि कोशिशि कई, हिक ॿिए जा फूकड़ा, हिक ॿिए जा मुख़्तलिफ़ नाला अचनि पिया, पर पाण वारो नालो 50 फूकड़े मुख़्तलिफ़ कलरनि में न पियो मिले। उस्ताद खे चइनि साईं ईअं त नथो मिले, असांखे 5 मिंट ॿिया बि ॾियो। पोइ जॾहिं ॿिया 5 मिंट वतनि उस्ताद खां, त पोइ हुननि शागिर्दनि छा कयो त जंहिंखे जंहिं नाले वारो फूकड़ो पियो मिले उहो सॾु करे हुन शागिर्द खे